सिंध जी सकाफ़त गोॾे पर पॾे में भी मक़बूलियत माणे वरिती आहे। उन सिलसिले में चाइना जे मुंबई शहर जे छंदा मेडिकल यूनिवर्सिटी में तालीम पढ़ंदड़ पाकिस्तानी शागिर्दनि पारां यूनिवर्सिटी भरिसां क़ाइम फुटबॉल ग्राउंड ते यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदड़ चाइना वासी दोस्तनि सां गॾु अजरक कुलनि ते ओढे सिंधी टोपी पहिरे सकाफ़ती ॾियारो मल्हायो, जॾहिं त यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सिंधी गीतनि ते झूमर पाए चाइना में पंहिंजी सकाफ़त सां प्यार जो इज़हार कयो। उन मौके ते चाइना में रहंदड़ सिंधी शागिर्दनि जो चवणु हो त सिंधी कल्चर डे मना रहे आहियूं चाइना में चंगदा मेडिकल यूनिवर्सिटी। ये असांजे सभु सिंधी ॿाहिरि आहिनि ऐं तमामु सुठे नमूने मल्हाए रहिया आहियूं। मतिलबु कि इहो ॾाढो सुठो आहे त मतिलबु कि फॉरेन में रही करे असां पंहिंजी सकाफ़त न विसारी ऐं ॾाढो ख़ुशी थी थिए त मतिलबु कि इन ॾींहं ते असां ॾाढे सुठे नमूने इंजॉय कयो ऐं सिंध टीवी जा बि वॾा ग्रुप आहिनि जेको असांखे फॉरेन में कवरेज ॾिनई, वॾा थोराइंदा आहियूं। असां हिते चाइना में सिंधी डे पंहिंजो सेलिब्रेट कयो आहे त असांखे ॾाढी ख़ुशी आहे त हिते असां चाइना में थी करे बि सिंधी जो मतिलबु ॾियारो असां सेलिब्रेट कयो आहे। असां ॾाढा ख़ुशि आहियूं। असां सिंधी हुजूं ईमान हुजे कोई बि हुजे, असीं पंहिंजो कल्चर महसूसु हिते मल्हाए रहिया आहियूं ऐं सभु सिंधी पंजाबी सभु हर सूबे खां जेके आहिनि चाइना में आहियूं सभु हिते कल्चर मल्हाए रहिया आहियूं। हिते सभु तक़रीबन पाकिस्तान खां पंजाबी सिंधी ऐं बलोच ब्रादर्स ऐं पठान सभु असां गॾिजी सेलिब्रेट कयूं था। इंजॉय ॾाढो कयो आहे, मज़ो पायो आहे। हिन भूमि जा वासी दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजनि पर पंहिंजी सकाफ़त वसीले दुनिया में प्यार अमन विराइनि था।